ज़िले बदीन जे तालुके टंडो बागो जी देस सांगी यूनियन काउंसिल सांगी फरो जे मिसकीन आबादगारनि जा किरोड़ें रुपयनि जा फसल त सड़ी खाक थी विया। घर किरी पिया, माल मरी वियो, पर पोइ बि ज़िले इंतज़ामिया का बि सार न लधी। बुख ऐं बदहाली वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर। बुख में पाथियल ॿारनि ऐं वॾड़नि जूं नज़रूं सिंध हुकूमत ॾांहुं, मगर का बि वाइर न थी। न को सामान जो कटो खणी पहुतो आहे, न ई को ग़रीबनि वीचारनि खे टेंट मिलियो आहे जो पंहिंजे बचनि खे बरसाति खां बचाए सघनि। ॻोठ लाॾनू जमाली, ॻोठ सुबदार जमाली, ॻोठ अब्दुल गफ़ूर जमाली, ॻोठ ग़ुलाम हैदर जमाली, ॻोठ मलूक उनड़, ॻोठ मोहम्मद उनड़, ॻोठ अदुल उनड़ जे आबादगारनि जा मिर्च, वणु, टमाटर मुकमल तबाह। इंतज़ामिया का बि वाइर नाहे कई ऐं न ई को हाल पुछण आयो आहे। ॻोठ जे मिसकीननि माण्हुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो, असांजो फसल सड़ी वियो, ज़मीन में वॾो पाणी बीह वियो आहे, घरनि में बि पाणी आहे, काफ़ी घर ढही विया आहिनि। बरसाति में पंहिंजे बचनि खे किथे लिकाइजे। न को टेंट मिलियो आहे, न ई को खाइण लाइ को सामान ॾिनो आहे। असीं बुख ऐं बदहाली वारी ज़िंदगी गारे रहिया आहियूं। सिंध हुकूमत वसवारनि ऐं ॿियनि आला अमलदारनि खे अपील कयूं था, ख़ुदा रा जल्दी अची असांजी सार लही वञो, असांजे बचनि खे बुख खां बचायो वञे।